सिंधी सकाफ़त जो ॾियारो वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे ऐं अॼु 1 डिसंबर आहे ऐं हिते सवें जेके हज़ारनि जी तादाद में हिते नवाबशाह वासी पहुतल आहिनि। अचो त उन्हनि नवाबशाह वासियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। असां सॼी सिंधी क़ौम खे अॼु सिंधी क़ौम हुजण जो जेको उन्हनि सबूत ॾिनो आहे सलाम पेश कयूं था। सिंध जो ही कल्चर शाहूकार कल्चरनि में शुमार थिए थो, सॼी दुनिया जे सकाफ़तुनि जी इमामत रखे थो। पूरी सिंधी क़ौम खे अॼु हिन क़ौमी ईद जे ॾींहं ते मुबारकबाद पेश करियूं था। अॼु ईअं सम्झो ईदुनि खां बि वॾी में वॾी ईद आहे, सिंधियुनि जो ॾियारो आहे। देसी ज़िंदगी आहे, देसी पंहिंजो सिंध सकाफ़त जो ॾियारो आम ईदनि वांगुरु मल्हाईंदा रहंदासीं। जस्ट हुजे अवामी आवाज़ टीवी खे जिन वक़्तनि बाए वक़्तनि हिन सिंधियुनि प्रोग्रामनि खे ख़बर ॾिनी आहे। इहो असांजी हिकिड़ी क़ौमी सुञाणप आहे, क़ौमी तशख़्ख़ुस आहे असांजो, सॼी दुनिया खे असांजो पैगाम ॾियूं था। असां सिंध जा माण्हू बहादुर आहियूं, दिलेर आहियूं, सकाफ़ती माण्हू आहियूं। असां हर साल मल्हाईंदा आहियूं सकाफ़त ॾियारो, असांखे तमामु जोर जल्दी सां मल्हाए रहिया आहियूं। ऐं अॼु ईद जो ॾींहुं आहे। अॼु सॼी क़ौम, सॼी सिंध न सॼी दुनिया जेका तमामु ख़ुशि आहे। सकाफ़ती ॾियारो भरपूर तरीक़े सां मल्हायूं पिया। मासूम ॿारनि खे पंहिंजे वालिदैन ईअं तयारु करे उमाणियो हिननि रैलियुनि में जीअं ईद ते तयारु कंदा आहिनि। ऐं उहे मासूम चहिरा ऐं इन खां अलावा जेकी वॾी उमिरि जा चहिरा आहिनि उहे बि, ऐं नौजवान त ख़ासि करे टोपियूं ऐं अजरकूं ऐं पटका जेके पहिरें रक़्स कंदा रहिया क़ौमी गीतनि ते। अॼु सिंध लाइ हिकिड़ो क़ौमी ईद जो ॾियारो आहे ऐं सॼी सिंध समेत तव्हां ॾिसो पिया त नवाबशाह प्रेस क्लब ॿार आहे। सिंध जा ख़ूबसूरत शहज़ादा ख़ूबसूरत टोपियूं ऐं अजरक पहिरे ऐं क़ौमी गीतनि ते जेॾीमहिल रक़्स कनि था त सॼी दुनिया खे इहो पैगाम पियो वञे त सिंध जा माण्हू बाशऊर आहिनि, सिंध जा माण्हू अमन पसंद आहिनि। आज इंतहाई खुशी का दिन है। सिंधी कौम जो है अपनी सकाफ़त के दिन को मना रही है। जिंदा कौमें हमेशा अपने अय्याम को मनाती है। असां ईद वांगुरु ख़ुशी मल्हाए रहिया आहियूं छो जो संडे जे ॾींहुं असां स्पेशली एॾो केॾो सुठा पिया हूंदा आहियूं, पर सवेरे अची पंहिंजे ॿारनि खे तयारु करे असां हिते पहुता आहियूं ऐं पूरी दुनिया में असां हीअ ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं। नंढड़े ॿार खां वठी वॾे ताईं मल्हाइनि था, प्यार कनि था ऐं एॾा महिमान नवाज़ माण्हू आहिनि, महिमाननि खे मानियूं चांहियूं खाराइनि था। क़ौमी इजकात जेको मल्हाए पियो वञे उते आयल क़ौम परस्तनि जूं, सियासी समाजी माण्हुनि जूं ऐं नवाबशाह वासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। कैमरामैन मोहम्मद आज़म भट्टी सां गॾु रहीम लाशारी, अवामी आवाज़ टीवी, नवाबशाह। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk